फरवरी 2022 ते ॿोलियुनि जो आलमी साल मल्हाइण लाइ जेको मौज़ू चूंडियो वियो आहे सो आहे मुआफ़िरी में घण ज़बान जी बुनियादी तालीम खे वाध ॾियणु, जंहिंजे ज़रिए दुनिया जे समूरे मुल्कनि खे ॿुधायो वेंदो आहे त माण्हुनि खे उन्हनि जी पंहिंजी ॿोली में यानी उहा ॿोली जेका उन्हनि जे समाज में ॻाल्हाई वञे उहा या उन्हनि जी सूबे या रियासत जी ॿोली आहे उन ॿोली में तालीम ॾिनी वञे त जीअं दुनिया जूं ॿियूं खोड़ सारियूं ॿोलियूं घणे अरसे ताईं लिसानियात ते घणो ख़तरो आहे, छाकाणि त दुनिया जूं केतिरियूं ई ॿोलियूं न ॻाल्हाइण ऐं लिखण जे करे ख़तमु थी पयूं वञनि। यूनेस्को जो ख़्यालु आहे त बुनियादी तालीम ॿार खे उनजी पंहिंजी मादरी ॿोलीअ में ॾियणु घुरिजे, छाकाणि त नंढपण में ॿार जी तबियत ऐं तालीम मादरी ॿोलीअ में थियणु उनजी हक़ीक़ी तालीम आहे। सिंधी ॿोली दुनिया जी पुराणी ॿोली आहे, साहब तालीम निज़ाम मां आहिस्ते आहिस्ते निकिरंदी पई वञे। हिकु तरफ़ सिंध जे वॾे शहरनि जे स्कूलनि में सिंधी ॿोली जी तालीम नथी ॾिनी वञे त ॿिए तरफ़ नंढे शहरनि में ॻोठनि में बोयारी तालीम बोया न पई करे वञे, जंहिंजे करे नओं नसो सिंधी लिखत खे पढ़ी नथो सघे, पंहिंजी सुञाणप खे ख़तमु करे रहियो हुजे त असां घरनि बाज़ारनि कचनि ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ डिजिटल प्लेटफॉर्म में ॿोलीअ में ॻाल्हाइण सां गॾु मुख़्तलिफ़ दर्सगाहूं में पंहिंजे ॿारनि खे बुनियादी या प्राइमरी सेकेंडरी तालीम सिंधी ॿोलीअ में ॾियारियूं या अंग्रेज़ी ॿोली ॿी दर्जे तौरु पंहिंजे